अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज असी एक नए व्लॉग सां गॾु एक नई शुरुआत सां गॾु अॼु असीं आया आहियूं जंग में। हिते माण्हू माल बि चाढ़ींदा आहिनि ऐं सम्झो आहे हीउ अहिड़ो टाइम आहे जो हिन टाइम ते माण्हू वटि पैसो ख़तमु थींदो आहे ऐं उहे साड़ियूं रखी वेंदा आहिनि। पोइ हुननि जो जेको रोज़गारु खुलंदो आहे उहे देवियूं हीअ तव्हांखे ॾेखारियूं पिया। हीअ देवियूं जेके आहिनि त हिननि जो रोज़गारु आहे, हिननि सां रोज़गारु थींदो आहे हिननि जो, ऐं इहे देवियूं वठे उन मां हीअ रोज़गारु कंदा आहिनि। असां गॾु असां वारो ड्राइवर गॾु आहे शकील अहमद पल्ली, जेको पंहिंजी बच्चनि जे रोज़गार खे लॻो पियो आहे। हिकिड़ो सुठो वेठे जेको आहे हिन जंगल में गिदड़ में बुख मरी वेंदा आहिनि। करे कंदनि में हथ विझी करे सॼी महिनत जाको करे। शकील पल्ली केतिरी महिनत करणी पवंदी आहे तव्हांखे? तमामु घणी। हाणे इहे ॾिसो हू करे मुंहिंजे सम्झ में 200 रुपया बि अञा कोन कमाया। वालेकुम सलाम। हा ॾेखो रे काठियूं वढिबो, हिननि में कंडा जाम आहिनि, हिननि में कमु लही वेंदा। कंडनि जो ज़ुल्म लॻो पियो, हथ सॼो रत थी वियो आहे। ॾिस हिन में तमामु घणो कंडो आहे, जाम छा करियूं, मजबूरी आहे। सुबुह खां वठी तक़रीबन 12 थिया आहिनि, तॾहिं ही मूं वढियो आहे वॾी महिनत सां ऐं तमामु मुश्किलात सां। वॾी हिन में महिनत करण थी पए। हाँ ही मुंहिंजा 200 रुपया ठही विया। 200 रुपया त ठही विया, वरी जेको आहे पोइ टाइम ईंदुमि जेको आहे महिनत कंदुसि, जेको आहे 200 रुपया ॿिया ठाहींदुसि। पोइ हुन मां जेको गुज़रियो गाॾो हलाइणो आहे। पोइ तव्हां ॾींहं में घणो वठी सघंदा आहियो? बसि 200, 300, 400 रुपया तारीख़ छॾाईंदा आहियूं। ॿी का अहिड़ी मज़ूरी का सुठी मिली थी वञे त हुन में माशाल्लाह 1500 में ठही वेंदो आहे। त हीउ ॾाढो ॾुखियो कमु आहे। हिन में 300, 400 छो हिन जो रेट कोन्हे, ऐं अॻियां रेट आहे हिते जेको असांखे जेके वारा खणनि था तक़रीबन 150 रुपये ते मण खणनि था। हाणे मण में तक़रीबन हाणे मुंहिंजा 250 रुपया ठही विया आहिनि। वरी एतिरो ॿियो पोइ टाइम ठाहींदुसि 400, 500 रुपया ठही वेंदा इनशाला। पोइ हुन मां जेको आहे टाइम पास करिणो आहे। या तव्हां बनी वग़ैरह बि कंदा आहियो? बनी बि कंदा आहियूं, हारी बि कंदा आहियूं, हुन में महिनत कंदा आहियूं। ऐं तव्हांजी नंढड़ी जेका आहे थेलीसीमार में आहे? मुंहिंजी नंढड़ी मूंखे मुश्किलात उन में जेको आहे तमामु मुश्किलात घणी थींदी आहे। मुंहिंजी नंढड़ी जेकी आहे उहा थेलीस में आहे। उनखे जेको हफ़्ते ते रत खपे, उनजो वॾो हफ़्ते में वॾो ख़र्चु आहे, वॾो माना ख़र्चु थो अचे। मजबूरी ख़ातिर में ई महिनत कंदो आहियां। पोइ जेको आहे माण्हू गॾु कंदो आहियां। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे 8-8, 10-10 माण्हू, पोइ 7-8 हज़ार रुपया ख़र्चु कंदो आहियां। हिकिड़ी बोतल रत जी बि नसीब कोन थींदी आहे। पोइ मजबूरी में वरी वापसि हलिया ईंदा आहियूं। छा कयूं? पोइ तव्हां ॿियो बनी बारो बि कंदा आहियो या सिर्फ़ु इहो ई रुगो देवियूं वठे? पंहिंजी मज़ूरी आहे। बनी बारे में 2-3 दफ़ा कयो आहे, हुन में जेको बचत कोन पई थिए, ख़र्च वॾा आहिनि, फसल लहनि था त उनजा रेट कोन्हे। अहिड़े हिसाब सां बसि इहे मजबूरी आहे, मज़ूरी कंदा आहियूं। ॿियो को बि वीचारो कोन्हे। बसि महिनत कयो, महिनत सां फल मिलंदो आहे। हिम्मत ज़िंदाबाद आहे। हिम्मत बंदा मदद खुदा आहे। जेको आहे बसि इहा महिनत करियूं पिया। महिनत सां वठियो आहे। सुबुह जो सवेरो आयल आहियूं, जंहिंमें माना 200 रुपया बि मज़ूरी नथी छूटे। महिनत सां वठियो आहे, वरी हिनखे कुले खणी वरी हिन वाटर खां हुन पासे टुकाइणो आहे। हाणे वॾो जेको आहे वॾी महिनत आहे। रोड ते पुॼाइणो आहे, ऐं रोड ते पुॼाइणो थो पए। तमामु वॾी मुश्किलात आहे। पोइ हिन में कंडा जाम आहे न? कंडो जाम आहे, छा करे, मजबूरी आहे। हिन में कई मूंखे गुज़ारो करिणो थो पए, खाधो पीतो विचां थो करिणो पए। ऐं मुंहिंजी नंढड़ी जेकी आहे थेलीस में आहे, उनजी बि बुराई मूंखे हितां करिणी थी पए। सारो कोन्हे। हिकिड़ी देवी वठण में घणो टाइम लॻंदो आहे? हिन में तक़रीबन 2.5-3 कलाक लॻी था वञनि। 3 कलाक आराम सां लॻी था वञनि। 3 कलाकनि में घणा मण था अचनि वठो? बसि का सुठी देवी आहे इहा देवी आहे, हिन में 2 मण थी वेंदा आहिनि। 2 मण 200 रुपये हिसाब सां 200 रुपया जेके आहे रखनि कोन था, ऐं 150 रुपये हिसाब सां 300 थींदा। 3 कलाक वणनि जी जेकी पिट जुदा था खणो। ऐं पोइ मजबूरी आहे, छा करे, वण वढणु न खपे, पर माण्हू वरी हिते कब्ज़ा हर को चए थो बसि मुंहिंजो हिसो आहे, उन हिसाब सां वढियो था वञनि। ऐं पोइ असांखे जेको आहे वठणी थी पए। दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो हीउ शख़्स कीअं महिनत करे रहियो आहे ऐं कीअं हुनखे कटे रहियो आहे। मजबूरी में सभु कुझु जाइज़ आहे, पर महिनत हिकु सुठी शइ आहे। छो त महिनत असांजे नबी साईं कई हुई।
मेहनत जेकी आहे करणी थी पए भाउ। जेको मोने थियो पोरो खाए थो उनखे ले न लोॾो। हीअ जंग आहे जेको माल चाढ़े रहिया आहिनि, तव्हांखे माल ॾेखारियूं पिया। देवियूं ऐं इंसान जो गुज़र सफ़र कीअं आहे तव्हांखे ॾेखारियूं पिया ऐं देवी कीअं वठी पिया ऐं केतिरी महिनत कबी आहे। यार आसफ जो व्लॉग ठाहिण कामयाबु वियो यार। हाँ आसफ जे ते व्लॉग ठाहिण कामयाबु वियो। आसो बगे दे। हा हाँ ना वो अचे अहिड़ो आहे को। आसफ ज़रदारी हाँ सब पे भारी सबसे भारी ज़रदारी का थोड़ा इंटरव्यू वगैरह वठी आहे। हा वरितो आहे, वॾो कमु थियो। हीअ काठ वढणु तमामु ॾुखियो आहे, पर हिकु गुज़र सफ़र करण जे लाइ उहो अखि में लॻे या कन में लॻे किथे बि लॻे थो। हिन काठ में ॾाढो ज़हर हूंदो आहे, पर इंसान पंहिंजी मज़दूरी ऐं पंहिंजे बचनि जे पेट ताला पैदा कया आहिनि जेको माना मज़दूरी खां लाराईंदा आहिनि। पंहिंजनि जा वतंदा आहिनि, सॼो ॾींहुं पिनी पिनी 100 या 150 गॾु कंदा आहिनि, हुन में उहो पंहिंजो गुज़ारो कंदा आहिनि। इन खां बहितर माण्हू पंहिंजी महिनत करे मज़दूरी करे, काफ़ी खोड़ सारा कमकार आहिनि हुन में मज़दूरी मिलनि थियूं। इंसान मज़दूरी करे त बहितर आहे। मथे बंदो बदल ख़ुदा कंहिंजे अॻियां झुके न, बिल्कुलु पंहिंजी माण्हू हिम्मत करे ऐं अलाह ताला जो शुक्र अदा करे। अलाह ताला जो वॾो शुक्र आहे। हीअ जेकी महिनत आहे असांजे घर जे हिसाब सां घर पंहिंजी मज़दूरी आहे, इहो बि वॾो अलाह जो करम आहे। जेके अहिड़ी नेमतूं असांखे ॾिनियूं जेको असां पंहिंजो जेको आहे हिन में रोज़गार कमायूं था, तमामु बहितरीनु ज़िंदगी गुज़रियो वञे। मजबूरियूं आहिनि कई इंसान मथां, हुनखे ख़बर कुझु फल मिले थो। ॾुखी आहे मज़दूरी। तव्हां ॾिसी सघो हिन मज़दूर जेको आहे पंहिंजी देवी कराए छॾी, जेको आहे जेका वॾी देवी बीठी हुई उहा हिन कराए छॾी हुई। हाणे हीअ जेको आहे हुन कंडनि खे सोए पियो। हीअ हिननि जो ढिघ आहे, एतिरी महिनत कई आहे सुबुह खां वठी, केतिरी महिनत करणी पए थी ऐं केतिरी जफ़ाकशी करणी पए थी। आख़िर में पाण हिन खां इंटरव्यू वठंदासीं।